नाज़रीन, सांगड़ ज़िले में कणक जे पैदावार में मशहूर शहर मक़सूदो रिंद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में कणक जो फसल लही मार्केट में अची वियो आहे। उन हवाले से वधीक तफ़सील ॾिसूं था आबिद रिंद जी रिपोर्ट में। ज़िले सांगड़ में कणक की पैदावार में मशहूर शहर मक़सूदो रिंद ऐं भरपासे में कणक जा लाबारा धड़ाधड़ शुरू थी विया आहिनि ऐं कणक लहण शुरू थी वई आहे, जंहिंसां ग़रीबनि मिसकिननि माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं मोटी आयूं आहिनि ऐं उमीद था कनि त कणक मार्केट में अचे ऐं अटो सस्तो थी वञे। उन हवाले सां आबादगारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त असां कणक घाटरी कई ऐं अलाह जो शुक्र आहे हींअर अॼु थ्रेशर हलायूं पिया ऐं इन में आहे त ग़रीब गुरब हींअर कुझु मिड़ई आज़ार लही पियो आहे ऐं ओड़े पारे वारा ख़ुशि थींदा। अघु माशाल्लाह सुठो आहे। ही असांजी नई कणक अॼु स्टार्ट आहे, जेको थ्रेशर आई आहे असां लोणायूं ऐं कढायूं पिया ऐं उन जे हूंदे बि अटो 150 रुपया किलो। शुक्र आहे हींअर असांजी पंहिंजी कणक लथी आहे मार्केट में वेंदी, शायदि अटो कुझु सस्तो थिए। कणक असांजी थ्रेशर वहे पई ऐं कुझु ॾुकार बि कुझु लहे अटो बि 150 रुपया किलो आहे। हींअर असां पाण पंहिंजी कणक कढायूं। अघु जी मार्केट में वञे त ख़बर पवे कहिड़ो अघु आहे। गवर्नमेंट खे मुतालबो इहो था कयूं त कुझु कणक लाहियो, ग़रीब वीचारा मरनि थिया अन सां अटो 150 रुपया किलो था वठनि। सफ़ा ज़लील वीचारा ग़रीब मिसकिन थी विया आहिनि, जेके मज़दूर आहिनि। आवाम परेशान लगी पई आहे, महांगाई थी वई आहे साईं हर चीज़ में। समझे ग़रीब गुरबो काॾे वञे साईं, महिरबानी करे ग़रीब गुरबे जी मदद करी। हिननि जो चवणो त नई कणक लहण सां अटो सस्तो थींदो, मुल्क में हलंदड़ अटे जो बहरान बि ख़त्म थी वेंदो। गवर्नमेंट खे अपील आहे त महांगाई ते कंट्रोल कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु आबिद रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूदो रिंद।